ग्रुप जो सरकार में से वठण का पंहिंजी सियासत जो आगाज़ कयो 1985 ईस्वी में एमपीए चूंडण पर बाज़ाब्ता तौर ते पार्लियामानी सियासत में हिसो वरितो ऐं संदसि पुट भाइटिया हिन वक़्तु एमपीए एमएनए पढ़ियल आहिनि हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे सां हुननि तालुक आहे उन खां अॻु में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां सियासी पार्टियुनि सां हुनजो तालुक रहियो आहे पर हिन वक़्तु शिराज़ी ग्रुप एजाज शाह शिराज़ी जेको आहे संदसि पुट संदसि भाउ समेत शिराज़ी बिरादरान शिराज़ी पीपल्स पार्टी में आहिनि जिन जा जेके पाण सूबाई सलाहकार हो हिन वक़्तु जॾहिं संदसि ॿ पुट हिकु एमएनए अयाज शाह शिराज़ी एमएनए सिजावल वारे तक तां संदसि पुट अयाज शाह शिराज़ी छठे जे सूबाई तक तां एमपीए पढ़ियल आहिनि उन सां गॾोगॾु संदसि भाइटियो शाह हुसैन शाह सिजावल वारे तक तां एमपीए चूंडियल आहे ईअं छठो ऐं सिजावल ज़िला जेके क़दावर सियासी शख़्सियत जा महरूम थी विया आहिनि ऐं जीअं ई इतला मिलियो आहे छठे सिजावल ज़िले अंदरि त शहर जेके आहिनि उहे बंदि थियण शुरू थी विया आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जा वोटर सियासी शख़्सियतूं सियासी हमदर्दी रखंदड़ उन्हनि जा माण्हू छाकाणि जो शिराज़ी छठे ज़िले अंदरि सिजावल ज़िले अंदरि सियासी तौर ते जेको आहे हेठी सित ते अवामी सित ते ग्रासरूट लेवल ते सियासत कई जंहिं करे उनजी हेठी सित ते माण्हू ताईं तमामु घणी सियासत में हुननि तमामु घणी तब्दीली आंदी ऐं हेठी सित ते उनजी फ़र्क़ रही इन करे तमामु घणी छठे ज़िले सिजावल ज़िले जे माण्हू दुख वारी लहर छांइजी वई आहे ऐं अफ़सोसनाक सूरत ख़बर साम्हूं आई आहे एजाज शाह शिराज़ी सूबाई सलाहकार जो मड़ छठे मुंतक़िल कयो पियो वञे अॼु मंझंदि जो 2 लॻे हुनजी जेका मड़ जेको आहे तदबीर लाइ खयो वेंदो इहो इम्कान आहे त जेको आहे सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद समेत केतिरा ई सूबाई वज़ीर सिंध काबीना जा ऐं ॿिया जेके सियासी ॿियूं शख़्सियतूं जेके आहिनि उहे बि उनजे तदबीर वारी रस्म में शिरकत कंदा जी ग्रोही अपडेट लाइ अवाम जी वॾी महिरबानी नाज़रीन इंतिहाई ॾुख वारी ख़बर अवां सां शेयर कयूं पिया वॾे वज़ीर जो सलाहकार एजाज शाह शिराज़ी कोरोना वायरस सबबि फौत थी वियो आहे एजाज शिराज़ी कोरोना में मुब्तला थियण बैदि 2 महीननि खां अस्पताल में इलाज हेठि रहण बैदि दम ॾेई छॾियो आहे संदसि मण छठे मुंतक़िल कयो पियो वञे अवां खे अपडेट कयूं पिया संदसि अॼु तदफ़ीन खां पोइ कई वेंदी ॿुधायो पियो वञे त वॾे वज़ीर समेत ॿिया केतिरा ई अॻवान संदसि तदफ़ीन में शिरकत कंदा जी नाज़रीन ॿिए पासे अवां खे जाली केस